अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कोटा टाइम साण करे हाज़िर आहियां हकीम सेठार। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में असांजो मौजूद महिमान आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी बलूचिस्तान जो सूबाई सदर मीर सादिक उमरानी साहब। असीं कोशिशि कंदासीं पंहिंजे अॼोके जेको प्रोग्राम आहे उन में पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून विच में जेके इख़्तिलाफ़ तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि ऐं उन खां सवाइ बलूचिस्तान में जेका सूबाई हुकूमत तब्दील थी आहे इन हवाले सां बलूचिस्तान में कहिड़ियूं कहिड़ियूं तब्दीलियूं मुतवक़्क़े आहिनि। अस्सलाम वालेकुम मीर साहब। मीर साहब, मरी मुआहिदे तहत बलूचिस्तान की सूबाई हुकूमत तब्दील थी। बलूचिस्तान में तब्दीली केतरे क़दुरु तव्हांखे नज़र अचे थी? जहाँ तक बलूचिस्तान में हुकूमत की तब्दीली जो सवाल है, तब्दीली तो आयो 2.5 साल कौम परस्तन जो इतने हुकूमत रहो, पश्तूनख्वा नेशनल पार्टी। डॉक्टर मालिक बजाते खुद शरीफुल नफ्स इंसान हुजण के नाते मखलूक जो इतों जो मानव जो बुनियादी उन्होंने जो तवक्कात जो का होया कि वो तवक्कात ते कौम परस्त पार्टियां बलूचिस्तान में पहली दफ़ा हुकूमत में आया आहिनि ताकि हिते कोई तब्दीली रूनमा हुजे। असांखे नज़र न आयो कि हिते बलूचिस्तान जे अंदरि कोई वॾे पैमाने ते कोई तब्दीली उन्हनि आंदो। बलूचिस्तान जो मसलो सभ खां वॾो तब्दीली हितों जो माण्हुनि जो सियासी और मुआशी तब्दीली, सियासी और मुआशी तब्दीली अचणु खपे। उन सां गॾु गॾु तरक़ियाती जो को मंज़र आहे बलूचिस्तान जो, पसमानदगी, गुरबत, बेरोज़गारी बलूचिस्तान जो बुनियादी मसलो आहे। इन्ही हालातनि जे करे बलूचिस्तान में अॼु जेको सूरत हाल आहे ॾींहुं ब ॾींहुं ख़राब थींदो थो वञे। ज़हनी तौर ते गो के हुकूमत जो इहो दावा ज़रूर आहे कि भई बलूचिस्तान में अमन अमान आंदो वियो आहे, बलूचिस्तान में तरक़ी जो अमल तेज़ थियो। अमन अमान जी बेहतरी जो जहाँ तक सवाल आहे उहो क्रेडिट FC खे आहे। लॉ एनफोर्सिंग एजेंसियुनि हिते वॾो हिकिड़ो किरदारु अदा कयो आहे। FC त सी तव्हांजी हुकूमत जेका साबिक़ा हुई उन में बि FC हुई। ॻाल्हि थी आहे न, पहिरें त तव्हां पंहिंजो मतिलब जो पंहिंजो सुवाल जवाबु वठंदो, ॿियो जो न ॿुधंदो न। अगर सवाल इहो आहे कि तूं पंहिंजो मतिलब FC असांजे दौर में बि हुयो, ठीकु आहे, असांजे दौर में बि अगरि FC हुयो वॾे पैमाने ते एतिरो कार्रवाइयूं बि न हुया। FC जो जेको किरदारु आहे हिन जो 2.5 साल जो दौर में जनरल रायल शरीफ इहो फ़ैसिलो कयो मुल्क जे अंदरि दहशतगर्दी जो ख़ात्मो करणो आहे। दहशतगर्दी कंहिं बि सतह ते हुजे, उन्हनि फ़ैसिलो कयो, अस्करी क़यादत ऐं सियासी क़यादत फ़ैसिलो कयो कि भई बलूचिस्तान में न सिर्फ़ बलूचिस्तान बल्कि पाकिस्तान जे अंदरि पूरो दहशतगर्दी जो ख़ात्मो करणो आहे। छो कि दहशतगर्दी जे ख़िलाफ़ इहो पीपल्स पार्टी जो प्लान आहे। पीपल्स पार्टी जी पॉलिसी हो, जनाब आसिफ ज़रदारी साहब जी पॉलिसी हुयो। उन ज़माने में तव्हां ॾिठो कि दहशतगर्दी जो शिकार सभ खां ज़्यादा पीपल्स पार्टी थियो आहे। मूंखे अफ़सोस आहे कि उन ते कोई बि माण्हू ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। तव्हां ॾिठो कि हिकु ॾियारे जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद 18 अक्टूबर खे जॾहिं कराची आई, बम हमलो थियो, 180 पीपल्स पार्टी जियाला वर्कर जवान शहीद थिया, जेका ज़ख़्मी थिया उहा हज़ारनि जी तादाद में आहिनि। उन खां बाद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे शहीद कयो वियो। तो उन खां बाद पीपल्स पार्टी जी सेंट्रल कमेटी इहो फ़ैसिलो कयो कि दहशतगर्दी जे ख़िलाफ़ पूरे मुल्क में जेको जंग आहे इन जंग खे तेज़ करणो आहे। और उन में जेको लॉ एनफोर्सिंग एजेंसी पाकिस्तान आर्मी जनरल रायल शरीफ जेको रोल प्ले कयो, अॼु तव्हां ॾिठो कि तमामु पॉलिटिकल पार्टियर्स आल पार्टी कॉन्फ्रेंस थियो, तव्हांखे यादि आहे, विसरण माण्हुनि खे ज़हननि खां ॻाल्हियूं जल्दी
विसरी वञनि था। लेकिन हक़ीक़त इहो आहे कि ऑल पार्टी कॉन्फ्रेंस जेको नवाज़ शरीफ़ घुरायो उन में इहो फ़ैसिलो थियो कि दहशतगर्दी जे अमल जे ख़िलाफ़ पाकिस्तान आर्मी जेको बि एक्शन कंदो तमामु पॉलिटिकल पार्टियुनि जो उनखे सपोर्ट हासिल रहंदो। उहो अॼु बि जेको सपोर्ट आहे दहशतगर्दी जे ख़िलाफ़ आहे। पीपल्स पार्टी कल बि दहशतगर्दी जे ख़िलाफ़ हुयो, अॼु बि पीपल्स पार्टी दहशतगर्दी जे अमल जे ख़िलाफ़ आहे। अच्छा मीर साहब, तव्हांजो चवणु आहे त जेको आहे बलूचिस्तान में हींअर मौजूदा अमन अमान वारी सूरत हाल बहितरी आई आहे, उन जो क्रेडिट जनरल राहिल शरीफ़ ॾे थो वञे बजाए कंहिं सियासी हुकूमत जी। ॻाल्हि इहो आहे, मां हिकिड़ो तोखे वज़ाहत कयो आहे। ॾिस, इन सुवाल में मां जेको चयो आहे उहो तोखे जवाबु पहिरें तुंहिंजे सुवाल जो जवाबु ॾेई चुको कि लॉ एनफोर्सिंग पाकिस्तान आर्मी जॾहिं पॉलिटिकल ऑल पार्टी कॉन्फ्रेंस थियो उन में इहो तय थियो कि दहशतगर्दी जे अमल जे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी पहिरें बि आहे। अॼु जेको जीअं सवात मर्दान मालाकंड इन एरिया में दहशतगर्दियुनि जे ख़िलाफ़ जेको कार्रवाई थियो, अॼु बि अस्करी क़यादत खे तमामु पॉलिटिकल पार्टी जो सपोर्ट हासिल आहे। अच्छा, सरदार सनाउल्लाह ज़हरी हाणे बलूचिस्तान जो नओं वज़ीर आला थियो आहे, इन मां तव्हां केतिरी उमेदूं सम्झो था बलूचिस्तान जे हवाले सां? ॾिस, उमेद आहे त हर इंसान में हर पॉलिटिकल पार्टी में आहिनि। बलूचिस्तान जो सूरतहाल मुख़्तलिफ़ आहे। हिते क़बाइली रिवायात बि आहिनि और सियासी वाबस्तगियूं बि आहिनि। असांजो दोस्त आहे, असांजो तवक़ा आहे कि जेको टारगेट उनखे ॾिनो वियो आहे या जहिड़े मक़ासद जी वजह खां उन्हनि खे आंदो वियो आहे, असां चऊं था कि बलूचिस्तान जो जेको सभ खां वॾो मसइलो आहे हिते सियासी और मुआशी, जॾहिं मां पहिरें तोखे इहो चयो कि सियासी और मुआशी बेरोज़गारी बुनियादी मसाइल आहिनि हिते। ज़ाहिर इन अमल ते जेको बि इन जे ख़िलाफ़ या इन चीज़नि ते तवजो ॾींदो, ज़ाहिर कि सियासी अमल में जेको हक़ीक़त हूंदा आहिनि, हक़ीक़तनि खे कोई इनकार करे नथो सघे। असांजो तवक़ा आहे, डॉक्टर मालिक को भी इहो तवक़ा हुयो, सरदार सनाउल्लाह गो कि मुस्लिम लीग जो आहे, मां पीपल्स पार्टी जो आहे, लेकिन ज़ाती मरासिम दोस्ती बिरादरी रिवायात आहिनि। असां जॾहिं चीफ मिनिस्टर थियो मुबारकबाद ॾिनो आहे उनखे पार्टी जे तरफ़ों और तवक़ा करूं था कि बलूचिस्तान जे अंदरि सभ खां वॾो मसइलो, हाणे तव्हां ॾिसो था कि हक़ीक़त आईने में माण्हू पंहिंजो शिकिल लिकाए नथो सघे। मूंखे असांजी पार्टी खे इहो शिकायत बि आहे, ख़ुसूसन इलेक्ट्रॉनिक मीडिया खे, कि हक़ीक़त खे अयां करण जे लाइ उन्हनि जो शायदि ज़मीर मुर्दा थी चुको आहे। हाणे कहिड़े मीडिया इन चीज़ खे खयो आहे? जॾहिं ज़ोब में नवाज़ शरीफ़ इफ़्तिताह कयो, जंहिंमें क़ौम परस्त और मज़हबी जमायत में शामिल हुया, सभिनि खे पतो आहे कि मई 2015 में एशियन बैंक $190 मिलियन जो जेको आहे 197 अरब जो मुआहिदो थियो आहे एशियन बैंक इन रोड जी तोसी जे लाइ। इहो काशकर ग्वादर मेगा प्रोजेक्ट न आहे। एशियन बैंक कर्ज़ ॾिनो आहे पाकिस्तान खे, इन रोड खे तव्हां बहितर कयो। इन खां पहिरें तव्हां वञो सर्वे कयो कि इहो रोड NHA पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौरे हुकूमत में क्वेटा चमन रोड, क्वेटा ज़ोब डेरा गाज़ी खान डेरा इस्माइल खान, इहो जो रोड आहे असांजे दौरे हुकूमत जो आहे, जंहिं ते अॼु खां 5 साल पहिरें कमु हले पियो। अॼु जो न आहे, रिकॉर्ड में आहे। अॼु जेको आहे असां चऊं था कि भई तव्हां कर्ज़ वठो था एशियन बैंक खां, रोड ठतो आहे पहिरें असांजे दौरे हुकूमत में, तव्हां इनखे नालो वरी ॾियो था ग्वादर काशकर रोड, छोकि $145 बिलियन जेको ॾे थो पियो चाइना। पहिरियों मौक़ो आहे चाइना जो दोस्त, चाइना जो पाकिस्तान जो सभ खां वॾो दोस्त मुल्क आहे, उहो उनजो क्रेडिट ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे वञे थो। चाइना सां जेको स्वार्थी तालुक़ात
माओ सां जेको तालुका ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा जेको शुरू थिया हुया, अॼु उन तालुकात जेको नतीजो आहे बदस्तूर चइनि असां पाकिस्तान जा सुठा तालुकात आहिनि, उनजो जो बुनियाद मज़बूत बुनियादनि ते रखियो वियो हुयो, पाक चाइना दोस्ती। अॼु पाकिस्तान वाहिद मुल्क आहे दुनिया जे अंदरि जंहिंखे 146 अरब रुपया चाइना इमदाद ॾिए थो पियो, कर्ज़ नथो ॾिए। 15 साल जंग विड़ायूं असां दहशतगर्दी जे ख़िलाफ़ पाकिस्तान, जाथे लखें अफ़राद शहीद थिया आहिनि, माण्हू ज़ख़्मी आहिनि, बम जा धमाका थिया आहिनि। अमेरिका पाकिस्तान खे सिर्फ़ 20 अरब रुपयो इमदाद ॾिनो आहे दहशतगर्दी जे लाइ। हालांकि जेको असांजो मुल्क जो जेको नुक़सानु थियो आहे उहो खरबनि में आहे, खरबनि डॉलर में आहे। इहो क्रेडिट चाइना खे वधीक मां सम्झां थो कि इन काशकार इन इमदाद जी रक़म खे या एशियन बैंक जा पैसा रोड हिकु आहे, इमदाद बि उते मिले थो और एशियन बैंक जो कर्ज़ बि वठनि था। हिन जो मतिलबु आहे जीअं कलो के चैनलनि में इहो ॻाल्हि अयां थियो आहे, आयो जेको टेंडर काल थिया, जेको टेंडर काल थिया, जेको सभ खां लोएस्ट खे न ॾिनो, जेको सभ खां वॾो हाईएस्ट हुयो, जेको महांगो हुयो, जंहिंमें पाकिस्तान खे कम से कम उन जो टेंडर ते 500 अरब रुपया इज़ाफ़ी ॾियणो पवंदो। उन्हनि खे टेंडर ॾिनो मनपसंदि माण्हुनि खे, जेको लोएस्ट हो उनखे न ॾिनो वियो। इन जो मतिलबु आहे कि इन में सरकार जो इंट्रस्ट आहे। असां इहो चऊं था कि बलूचिस्तान पाकिस्तान जो सभ खां वॾो पसमानदा इलाइक़ो आहे। इन जी पसमानदगी खे दूर करण जे लाइ ख़सूसी तवजो ॾियण जी मौजूदा हुकूमत, जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो आहे सरदार सनाउल्लाह साहिब जो, नवाब सनाउल्लाह साहिब जो, कि असां उमेद करूं था कि उहो सूबे जे अंदरि करप्शन, अमन अमाल जी बहाली, सेहत जी बुनियादी सहूलियात, तालीम, मुआसिलाती निज़ाम और सूबे जे अंदरि जेको बग़ावत आहे, नाराज़गियूं आहिनि, इनखे ख़तमु करण जे लाइ जेको बि उहो बहितर अमल कंदो, असां उनखे ख़ुशामदीद चवंदासीं और ख़ैर मक़दम कंदासीं, ख़ैरात तहसीन पेश कंदासीं कि सुठो अमल आहे। मां तवक़ा करां थो कि उहो इन अमल ते बहितर रोल प्ले कंदा। निसाबी ते वक़्तु थी वियो आहे, नंढड़े वक़्ते जो नाज़रीन हिते वक़्तु थी वियो आहे नंढड़े वक़्ते जो, असां सां गॾु रहिजो। वक़्फ़े खां पोइ प्रोग्राम कोयटा टाइम में भली कार। मीर साहब तव्हां ज़िक्र कयो गवादर काशगर राहदारी जे हवाले सां। हिन वक़्तु गवादर काशगर राहदारी जो जेको मनसूबे जो इफ़्तिताह बि थियो आहे, पर KPK हुजे या जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि तां बलूचिस्तान मां BNP या ॿिया कुझु अहिड़ा आवाज़ अचनि पिया त गवादर काशगर राहदारी ते जेको APC में तय कयो वियो उन खां हटी करे जेको आहे उन में कयो थो वञे। तव्हां छा था सम्झो त इहो गवादर काशगर जो एॾो वॾो मनसूबो आहे, इनखे मुतनाज़ नथो बणायो? ईस्टर्न बाईपास वेस्ट में असां चऊं था, वेस्ट में अगरि इहो प्रोजेक्ट ते अमल दरामद हले थो सुठे तरीक़े सां, त इते असांजो 10 लख एकड़ मुतासिर थिए थो ज़री ज़मीन। जॾहिं पंजाब खां और सिंध खां इहो काशगर और ग्वादर रूट जेको ठाहिबो, त इते 1 करोड़ ज़री एकड़ मुतासिर थिए थो और ख़र्चो 3 गुना ज़्यादा है उन रोड ते। हितों फ़ासिलो बि घटि थिए थो और इख़राजात बि घटि थियनि था पिया। तव्हांखे यादि आहे कि इहो रोड मुआहिदो अॼु खां न, अॼु पीपल्स पार्टी जे दौर में, आसिफ ज़रदारी जे दौरे हुकूमत में, पीपल्स पार्टी जे दौरे हुकूमत में थियो। पाकिस्तान में इहो आहे कि भई प्रोजेक्ट मनसूबाबंदी फिज़िबिलिटी हिकिड़ो ग्रुप ठाहे थो इक़्तिदार में, अमल दरामद अची ॿियो करे थो। कॾहिं मीडिया इहो सुवाल न कयो कि कॾहिं इहो इन मुआहिदे जो बुनियाद और फिज़िबिलिटी कंहिंजे दौरे हुकूमत में ठतो। बुनियादी ॻाल्हि इहो आहे, मां तोखे हाणे हिकु मिसाल ॾियां।
कोयटा शहर के अंदर ब फ्लाई ओवर पीपल्स पार्टी के दौरे हुकूमत में प्राइम मिनिस्टर यूसुफ रजा गिलानी पैसा ॾिना 2 अरब रुपया सराब फ्लाई ओवर ठतो अची मियां साहब तख्ती कटियो इफ्तिदा कयो कि जी मियां साहब ने बहुत बड़ा प्रोजेक्ट बलूचिस्तान को दे दिया है। मैंने स्टेटमेंट दी थी, मैंने कहा ये प्रोजेक्ट हमारा है। हम तो ये कहते हैं कि मियां साहब अब बलूचिस्तान के लिए बहुत अच्छे प्रोजेक्ट दे दे, तालीमी प्रोजेक्ट दे दे, मुआसिलाती निज़ाम को बलूचिस्तान रकबे के लिहाज से सबसे बड़ा सूबा है, उसको बेहतर बनाने के लिए कोई प्रोजेक्ट दे दे, अच्छी बात है। क्योंकि तरक्की के अमल के हम खिलाफ नहीं है, लेकिन तरक्की हकीकी तरक्की होनी चाहिए, हकीकी मानों में तरक्की होनी चाहिए। तरक्की बराए कागजों में तरक्की नहीं होनी चाहिए। ये प्रोजेक्ट कंप्लीट प्रोजेक्ट बन गया, इफ्तिदा हो गया। जब अब उच्च पावर प्लांट मियां साहब आए, उसने इफ्तिदा की, संगे बुनियाद रखी। भाई ये 94 से प्रोजेक्ट है, इसका संगे बुनियाद उच्च पावर प्लांट का मोहतरमा बेनजीर भुट्टो शहीद ने की। दुनिया को पता है, मीडिया को पता है। फेज 1 फेज 2, फेज 1 हमारे दौर में कंप्लीट हो गया, फेज 2 चल रहा था, अब जाकर 6 महीना पहले कंप्लीट हुआ। उसने आकर इफ्तिदा की, कहते हैं ये हमारा इस सूबे के लिए हमारा बहुत बड़ा प्रोजेक्ट है, हमने दी। हकीकत यूं नहीं होता है। हम तवक्का करते हैं मीडिया से, सिविल सोसाइटी से, कलमकारों से कि जो हकायक हैं वो हकायक तो लिखें, मंजर आम पर लाएं। क्योंकि हम अगर बात करेंगे तो अपोजिशन बराए अपोजिशन के नाम से वो कहेंगे जी ये मुखालफत कर रहे हैं। हम बलूचिस्तान के अंदर एक हकीकी हम निशानदेही करते हैं, गो कि हम पार्लियामेंट के अंदर नहीं हैं, लेकिन इससे पहले हम पार्लियामेंट का हिस्सा रहे, हुकूमत का हिस्सा रहे, और हुकूमत के हर अच्छे इकदाम को जो बलूचिस्तान के मजलूम अवाम के मफाद में होगा, हम कहेंगे अच्छा इकदाम किया है। जहां उनकी बुराइयां होंगी, गलतियां होंगी, उसकी निशानदेही जरूर करेंगे। और यही तवक्का मीडिया से भी करते हैं कि आप लोग भी हकायक मंजर आम पर लाएं, क्योंकि आज के साइंसी और जदीद दौर में, जदीद तकाजू में हकायक को छुपाया नहीं जा सकता। और जहां तक पीपल्स पार्टी का ताल्लुक है, जैसे पहले आपने एक सवाल की, फिर वो जवाब आप खा गए, वो सवाल की वजाहत नहीं की कि पीपल्स पार्टी और मुस्लिम लीग के ताल्लुकात दिन ब दिन खराब होते जा रहे हैं। आपने की बुनियादी बात यह है कि पीपल्स पार्टी बेवकफे में है, वो पीपल्स पार्टी ने अपने, हमारी सेंट्रल कमेटी ने डिसाइड किया था, जब हम समझते थे कि इमरान खान जो वहां पे धरना दे रहे हैं इस्लामाबाद, उसके पस मंजर की इतलात और रिपोर्टें और इसकी मनसूबाबंदी कहां और किसने की थी, इसका हमें पता था। पीपल्स पार्टी ने यह डिसाइड की कि हम जमहूरियत को डीरेल नहीं करेंगे। हम पार्लियामेंट की बालादस्ती चाहते हैं, जमहूरियत की बालादस्ती चाहते हैं। इसके लिए पीपल्स पार्टी ने एक तवील जिद्दोजहद की और कुर्बानियां दी हैं। लेकिन कुछ कुव्वतें चाहती थी कि पीपल्स पार्टी भी इसमें शामिल हो जाए, ताकि जमहूरी इस सिस्टम को सबूताज किया जाए। आपने देखा कि पाकिस्तान की तारीख में, गो कि हम ये कहते हैं कि इंतखाबात 2013 में धांधली नहीं, बहुत बड़ा धांधला हुआ। एक फहरिस्त बनाई गई थी लोगों की किन किन को लाना है, और उन्होंने उनको लाया, जो जरा इस्तेमाल किए। उसके बावजूद भी हम लोगों ने कहा कि अगर हम इस तहरीक का हिस्सा बनते हैं तो फिर यहां तीसरी कुव्वत को मौका मिल रहा है, ताकि तीसरी कुव्वत को का रास्ता रोका जाए और जमहूरी इदारों को मुस्तहकम रखा जाए।
पीपल्स पार्टी का एम हमारा यही था, लेकिन आपने देखा आते ही इन्होंने हसब रिवायात उन्होंने पीपल्स पार्टी को इंतकाम का निशाना बनाया जा रहा है। पीपल्स पार्टी दहशतगर्दी के खिलाफ है। हमारे लोगों को पीपल्स पार्टी के रहनुमाओं पर दहशतगर्दी के इल्जाम केस बनाए जा रहे हैं। सिंध के अंदर मुदाखलत, बेजा मुदाखलत वफाक की चल रही है। बलूचिस्तान के अंदर हम लोगों पे इंतकामी कार्रवाइयां हो रही हैं, लेकिन पीपल्स पार्टी कभी भी ताकत जे वजह को झुकियो ना है। पीपल्स पार्टी झुकदो ना है, पीपल्स पार्टी विढ़दो आहे। जी साहब, सिंध हुकूमत जो तव्हां ज़िक्र कयो त सिंध हुकूमत जेको रेंजर्स जा अख़्तियार महदूद कया आहिनि, उन खां पोइ इख़्तिलाफ़नि में वधीक शिदत अची वई आहे। वफ़ाक़ी हुकूमत इल्ज़ाम हणे थी त हिकिड़े शख़्स खे बचाइण लाइ पीपल्स पार्टी एॾा वॾो क़दम खयो आहे, वफ़ाक़ सां टकराव में अची वई आहे। पीपल्स पार्टी कॾहिं बि टकराव जो सियासत न कई आहे। जॾहिं पीपल्स पार्टी टकराव जो सियासत शुरू कंदो न, तव्हां ॾिठो कि 4 आमरनि सां टकराव जी सियासत पीपल्स पार्टी कई। असां मसारती सियासत करूं था कि तमाम इशूज़ ते मसारती अमल जे ज़रिए हिंद जमहूरी और पार्लिमानी निज़ाम खे और कानून जी बालादस्ती खे कायम रखियो वञे सघे थो, ताक़त जे ज़रिए न। तव्हां ॾिठो कि सिंध जे अंदरि मां अॼु चीज़ सां इतफ़ाक़ करां थो कि सिंध में अमन अमान बहाल करण में रेंजर्स जो वॾो हिकिड़ो किरदारु रहियो आहे। इन में ॿ राय न आहिनि, लेकिन इख़्तियारात पीपल्स पार्टी जॾहिं रेंजर्स खे, लॉ एनफोर्सिंग एजेंसियुनि खे 90 ॾियारे जो इख़्तियार ॾिनो कि दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करनि, गिरफ़्तार करनि, उन जो हिमायत कयो। तव्हांजे साम्हूं आहे। अगरि पीपल्स पार्टी चाहे हा त इहो बिल पास न थिए हा, इहा इख़्तियारात इन्हनि खे न मिलनि हा। असां चऊं था बिल्कुलु सिंध जे अंदरि दहशतगर्दी जे ख़िलाफ़ कार्रवाई कयो वञे मुकमल तौर ते, लेकिन इंतकामी सियासत न थियणु खपे। पर हाणे त रेंजर्स जा हथ ॿधा विया आहिनि न, सिंध असेंबली में करारदाद मंज़ूर रेंजर्स पुराणो जेको रियासत हुकूमत जो पॉलिसी हूंदो, उहो इहो हूंदो कि इख़्तियारात डिप्टी कमिश्नर कंहिं वक़्त बि जॾहिं हालात ख़राब थियनि उहो कॉल करे सघे थो, रेंजर्स खे कॉल करे सघे थो, FC खे कॉल करे सघे थो। हाणे ठीकु आहे, ईअं त न आहे कि बसि दफ़्तरनि में घरनि में घिर माण्हुनि खे पकड़ो। भई दहशतगर्दी जे अमल जे ख़िलाफ़ जॾहिं मां पहिरें चयो कि पीपल्स पार्टी शुरू ॾियारे खां अॼु तक दहशतगर्दी जे ऑल पार्टी कॉन्फ्रेंस इस्लामाबाद में थियो। हाणे मूंखे तारीख़ यादि न आहे, पीपल्स पार्टी त हिमायत कयो, असेंबली जे अंदरि हिमायत कई, असेंबली जे ॿाहिरि कई, लेकिन दहशतगर्दी सभ खां ज़्यादा दहशतगर्दी पंजाब में आहे। तरबियती कैंप पंजाब में आहिनि, उते त कोई कार्रवाई न आहे, उते त कोई गिरफ़्तारी न आहे। गिरफ़्तारी थियनि पियूं, असां शायदि तव्हांजे रिकॉर्ड में हूंदो, असां काल्ह बि पकड़िया आहिनि 4, अॼु बि पकड़िया आहिनि। ऑपरेशन त हले पियो, जिते किथे हले पियो, लेकिन सभ खां वॾो सूबो आहे, सभ खां ज़्यादा दहशतगर्दी तालिबान और इन जो जेको गढ़ आहे पंजाब आहे, थियणु खपे। तव्हां ॾिठो वज़ीर दाख़िला पंजाब क़तल थियो हुयो, इन खां ज़्यादा दहशतगर्दी छा थी सघे थो। लाहौर में केतिरे तालीमी इदारनि ते हमिलो थियो, एयरबेसनि ते हमिलो कंहिं कयो। असल दहशतगर्द उहा आहे न जिन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थियण जी ज़रूरत आहे। मीर साहब, सवाल इहो आहे त इहे इल्ज़ाम इहे बि अचनि था त सिंध में के सगारियूं शख़्सियतूं गिरफ़्तार थियणियूं हुयूं, जंहिंजे करे जेको आहे तकड़ में सिंध असेंबली जेको आहे रेंजर्स जा अख़्तियार महदूद करण जे लाइ करारदाद मंज़ूर करे वरिती। इन में केतिरी क़दुरु सचाई नज़र अचे थी? सचाई हक़ीक़त हे आहे, उन्हनि 4 वफ़ाक़ी वज़ीरनि खे गिरफ़्तार करण जो लिस्ट असांखे ॾियो मियां खे।
मियां पंहिंजो जेको आहे कन्वर्ट कयो फेडरल गवर्नमेंट सिंध ॾे इन रुझान खे असां चऊं था कि दहशतगर्दी में पीपल्स पार्टी जो जेको बि शख़्स मुलविस आहे असां हुनजी हिमायत नथा कयूं करप्शन जो इल्ज़ाम जंहिं ते आहे त अदालत आहिनि हुकूमत पाकिस्तान आइन एंटी करप्शन आहे नेपा ॿिया इदारा आहिनि उहो जेको इन जी तहक़ीक़ात करनि बिल्कुलु गिरफ़्तार कर बाक़ी इहो आहे कि सॼो मजमो मलबो सिंधी माण्हुनि ते सिंध जे अवाम ते थोपणु मुनासिब न आहे अच्छा इहे जेको करारदाद मंज़ूर थी आहे उन खां पोइ तव्हां छा था सम्झो त कराची में जेको हलंदड़ ऑपरेशन आहे उन ते असर न पवंदा असां चऊं था ऑपरेशन जारी थियणु खपे कंहिं रोकिया FC के रेंजर्स खे दहशतगर्दनि खे सहूलियतकार खे गिरफ़्तार करण खां अॻु CM खां इजाज़त वठणु ॾिस इहो आयो कि भई पॉलिटिकली मोटिवेट आहे अमल उहो न थियणु खपे दहशतगर्दी जे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी सिंध जे अंदरि बल्कि पूरे मुल्क में लॉ एनफोर्समेंट सभ खां वधीक दहशतगर्दी जो शिकार बि पीपल्स पार्टी बणी आहे आहे पर पोइ इहो छो त माना सहूलियतकार खे गिरफ़्तार करण इहा शिक तव्हां राय ॾींदव त इहा न हुजणु खपे करारदाद में किथे आई इहो चीज़ सहूलियतकार खे गिरफ़्तार करण खां अॻु वज़ीर आला खे जेको दहशतगर्दनि जो सरपरस्त आहे जेको दहशतगर्दी जी सरपरस्ती करे थो जेको माली ताउन करे थो दहशतगर्दनि खे जंहिं दहशतगर्दनि खे पनाह ॾियनि था परवान चढ़ाइनि था उन जे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु खपे लेकिन इंतकामी कार्रवाई सियासी बुनियादनि ते जेको चौधरी निसार करणु चाहे थो उन जो पीपल्स पार्टी मज़ामत कंदो पोइ त वरी जेकॾहिं सूरत हाल कशीदा थी वई त वरी टी धुर खे मौक़ो मिलंदो त सियासी अमल आहे इहो टे सियासी क़ुवत खे कोई मौक़ो न मिलंदो लेकिन इहो बि चौधरी निसार खे इहो हक़ न ॾींदासीं कि सिंध में इंतकामी कार्रवाई करे इन में तव्हां सम्झो था त मियां नवाज़ शरीफ़ जो बि आशीर्वाद हुनखे हासिलु आहे ज़ाहिर आहे कि उनजो वज़ीर दाख़िला आहे उनजो आशीर्वाद ज़रूरु शामिल आहे जेको न थियणु खपे पीपल्स पार्टी अगरि चाहे या त 2 साल पहिरें मियां साहिब या अटक में हुजे हा या ॿाहिरि कंहिं कैंप में हुजे हा अच्छा मीर साहिबु इन खां बहितर न आहे त जीअं सैयद कामिली शाह जेको आहे वज़ीर आज़म सां वफ़द जी सूरत में मिलियो इन खां बहितर हुजे हा जेकॾहिं आसिफ अली ज़रदारी मियां नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करियां त उन सां वधीक असरु थिए हा पीपल्स पार्टी जो सिंध जो प्रेसिडेंट आहे उहो चीफ मिनिस्टर आहे ज़रूरी न आहे कि हर अमल में हर ॻाल्हियुनि में आसिफ ज़रदारी साहिब ठीकु आहे क़ाबिल एतिराम आहे पार्टी जो चेयरमैन आहे उहो इख़्तियार आहे उहो कंहिंखे बि पंहिंजो नुमाइंदगी कंहिंखे बि नॉमिनेट करे सघे थो छो चीफ मिनिस्टर जो इख़्तियारात काइम अली शाह सिंध जो चीफ मिनिस्टर आहे लॉ एंड ऑर्डर ॿिया मसाइल खे बहितर सम्झे थो और उहो नवाज़ शरीफ़ सां या कंहिं बि माण्हू सां कंहिं बि इशू ते ॻाल्हाइण जो हक़ रखे थो मीर साहिबु ज़िक्र निकितो आहे सदर अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी साहिब जो त पीपल्स पार्टी जो कोई चेयरमैन बि आहे उनखे वरी को चेयरमैन आहे को न आहे पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जो चेयरमैन पार्लियामेंटेरियन जो थियो न हाणे हुन बट जेको पीपल्स पार्टी आहे उन में उहिदो न आहे उन में ॿाहिरि ॿिन्ही में ॿिन्ही पार्टियुनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे पीपल्स पार्टी ॿ आहिनि न हिन वक़्तु पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन यानी 4 PP ऐं 3 असां हिकिड़ो PP सम्झूं जंहिंजो पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो आसिफ ज़रदारी आहे सरपरस्त चइजांइ चेयरमैन चइजांइ असां उनखे मञूं था अच्छा नी आसिफ अली ज़रदारी हाणे मुल्क खां ॿाहिरि आहे इल्ज़ाम अचनि पिया त उहो जेको आहे गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां वियो आहे जेके इहे रेंजर्स वारा मामला ॿिया टे हलनि पिया इन में तव्हांखे केतिरे क़दुरु सचाई आहे या प्रोपेगेंडा जो हिसो आहे प्रोपेगेंडा जो हिसो आहे आसिफ ज़रदारी साहब 11 साल पहिरीं जेल काटियो आहे उहो न घबराइण जहिड़ो आहे न रिझण जहिड़ो आहे लेकिन छो कि मुल्क जे अंदरि दहशतगर्दी जो जेको सूरत हाल आहे तव्हां सम्झो था बल्कि असां सम्झूं था इन ॻाल्हि खे तव्हां बि सम्झो था कि जेको दहशतगर्दी जो अमल आहे जेको हिते इन मज़हबी इंतहा पसंदी दहशतगर्दी बल्कि दुनिया जे अंदरि जेको तव्हां ॾिसो फ्रांस जहिड़े शहर में थियो जिते प्राइम मिनिस्टर हुयो फंक्शन में मौजूदु हुयो उते बि दहशतगर्दी थियो त ज़ाहिर आहे कि दहशतगर्दी जो अमल आहे
जेसि तक असां बहितर न सम्झंदो पार्टी जी सेंट्रल कमेटी जॾहिं चाहे आसिफ ज़रदारी खे जेको मशवरो ॾींदो आसिफ ज़रदारी उन मशावरत ते अमल कंदो। पार्टी चयो कि हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि जेको दहशतगर्दी आहे दहशतगर्दी जो जेको अमल आहे उहो पाकिस्तान जे असां तुंहिंजे ख़िलाफ़ वॾी गहरी साज़िश करनि था और ज़ाहिर आहे कि तव्हां ॾिसो था कि उनजी जान खे ख़तरो आहे उनजी सिहत बि ख़राबु आहे। कल 3 ॾींहं जो बयानु आयो कि मां पाकिस्तान अचण में मूंखे दुनिया जो कोई ताक़त रोके नथो सघे। पाकिस्तान असांजो सरज़मीन आहे। असां पाकिस्तान जे मज़लूम आवाम जे लाइ जिदोजहद करूं था और जिदोजहद कयो आहे। मीर साहब हाणे शहीद मोहतरमा जी वरसी गुज़री आहे। कुझु पीपल्स पार्टी जा अॻुवान चवनि था त मोहतरमा जा जेके कातिल हुया उहे समूरा मारिजी विया। यूसुफ रज़ा गिलानी जो इहो चवणु आहे, रहमान मलिक जो चवणु आहे त कुझु जेल में आहिनि कुझु मारिजी विया। पर पीपल्स पार्टी जा कुझु अॻुवान सिंध में या कराची में आहिनि जेके मौजूदु, उन्हनि जो चवणु आहे त जंहिं फायर कयो उहो अञा बि ज़िंदा आहे। तव्हां छा था सम्झो मोहतरमा जो कातिल हुयो केरु? ज़ाहिर आहे कि मां इन ते ज़्यादा तबसरो न कंदुमि। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बैन अवी साज़िश जो शिकार थियो। जंहिं मनसूबाबंदी कयो जेको मनसूबाकार हुयो शायदि उहो न रहियो आहे। हाणे बैतुल्ला महसूद तूं चई सघे थो न इल्ज़ाम हुयो हुन ते वज़ीर मां आज़म इहो थो जो चवां थो जेको मां चयो आहे कि जंहिं मनसूबाबंदी कयो उहो बि हिन दुनिया में न आहे। हाणे उहो बि हिन दुनिया में न रहियो आहे। ज़ाहिर आहे कि रहमान मलिक साहिब या यूसुफ रज़ा गिलानी साहिब आसिफ ज़रदारी साहिब उन जो त ज़ाहिर आहे कि जेको रिश्तो हुयो दुनिया खे पतो आहे। असां नज़रियाती साथी आहियूं उन जा बेनज़ीर भुट्टो शहीद जा, लेकिन उहो त शरीक हयात हो उनखे ज़्यादा ॾुख आहे। लेकिन तव्हां चओ था सिंधी बलोचन जेको रिवायत बि आहे उहो पंहिंजी रिवायत खां कॾहिं बि पोइते नथा हटी सघनि। अॼु हिन दुनिया में शायदि बेनज़ीर जा कातिल न आहिनि। अगरि आहिनि ज़ाहिर आहे कि अदालत जे आॾो आहिनि। अदालत जो बि इंसाफ़ ऐं कानूनी तक़ाज़ो पूरो करे। साहिब हिते वक़्फ़े जो वक़्तु आहे। नाज़रीन हिते वक़्तु थी वियो आहे नंढड़े वक़्फ़े जो, असां सां गॾु रहजो। प्रोग्राम कोटा टाइम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। मीर साहब तव्हां लॻभॻि 6 महीना अॻु वाइदो कयो हो त नवाब असलम रहसाणी जी हुकूमत में जेका बलूचिस्तान में करप्शन थी अरबें रुपया जेके खाधा विया उन जो हिसाब वठण लाइ अदालतुनि जो दर खड़कायो वेंदो। तव्हां ऐलान कयो त मां अदालत में वेंदुमि। 6 महीना गुज़री विया अञा ताईं तव्हां अदालत में न विया। असांजे हिन प्रोग्राम में कयो। तुंहिंजो सुवालु आहे। असांजे प्रोग्राम में तव्हां चयो। मां इहो न चयो। मां चयो कि माज़ी में बल्कि माज़ी खां बि माज़ी में जो मैं एक बात करता हूँ खुले दिल से। आप हमेशा सवाल को उल्टा बना के फिर डाल देते हो, ऐसी बात नहीं है। मैंने कहा कि बलूचिस्तान के अंदर गुज़िश्ता 5 सालों में जिसका चीफ मिनिस्टर नवाब असलम रहसानी था, जो वफाकी हुकूमत ने उनको जो माली मराद फराहम किए थे सूबे की तरक्की के लिए, वो करप्शन के नजर हुए। मैंने ये बात की थी। जरा अपना सवाल की दुरुस्तगी के लिए ये ज़हन में रखो कि मालियती बदज़ाब्तगियां बलूचिस्तान के अंदर बहुत ज्यादा हुई हैं। बल्कि गुज़िश्ता 5 सालों को माजी की हुकूमतों को छोड़कर बलूचिस्तान के इससे पहले जनरल मुशर्रफ और ज़िया-उल-हक के दौर में यहाँ जो माली बेज़ाब्तगियां हुई हैं, बल्कि सबसे बड़ी सवाल ये है वो ये है कि ज़िया-उल-हक और मुशर्रफ के दौर में जो उसके कैबिनेट का हिस्सा रहे हैं, जिस तरीके से आज जनरल मुशर्रफ पे आइन से गद्दारी इनहराफ का मुकदमा चलाया जा रहा है, वो सिर्फ एक फर्द पे नहीं चलना चाहिए बल्कि उसका जो सिंधी में छाता चलन लफ्ज तव्हां चयो को मददगार सहूलतकार।
जो उसकी कैबिनेट में सहूलत कार थे, जो उसके मरात याफ्ता थे, सबके खिलाफ आप आयन से गद्दारी का इल्ज़ाम लगाकर उनको अदालत के कटहरे में लाओ और उनसे एहतसाब लो। आपने देखा कि बलूचिस्तान के अंदर, पाकिस्तान के अंदर जेली डिग्रियों पे जेली असेंबलियां बनाई गई। ये भी आयन से इनराफ है, अवाम के साथ धोखा है, अवाम की हक राय दही पे एक बहुत बड़ा डाका था और आज भी 2013 में वही अमल दोहराया गया कि 90 वाला 90%, 100% मुझे वो हिमायत चाहिए। नवाज शरीफ ने 90 में भी यही बात की थी, सही 90 में भारी अक्सरियत। अभी उनको भारी अक्सरियत दी गई है, लेकिन अवाम का एतमाद नहीं है उन पर, पूरी कौम का एतमाद नहीं है। अवाम का एतमाद होता या उसको अवाम पर एतमाद होता तो वो बलूचिस्तान के अंदर, पाकिस्तान के अंदर सिर्फ तख्ते लाहौर के अलावा कहीं उसकी सोच बढ़ नहीं रही है, वो महदूद है। हाणे जेका वफ़ाक़ी हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त एमनेस्टी जी स्कीम आंदी वई आहे त जिन जो जेको आहे करोड़े रुपया 5 करोड़ ताईं जेकर आणींदा त उन खां जेको आहे टैक्स वग़ैरह वठी उन्हनि खे ब्लैक मनी खे वाइट मनी करण जे हवाले सां, इन हवाले सां मुख़ालिफ़ धुर जूं पार्टियूं उन्हनि बि फ़ैसिलो कयो आहे त उन ख़िलाफ़ु सख़्तु एहतजाज कयो वेंदो। तव्हां छा था सम्झो त इहा जेका स्कीम आंदी वई आहे इहा केतिरे क़दुरु फ़ाइदेमंद थींदी मुल्क जे लाइ या नुक़सानकार आहे? इन ते असांजा अपोज़िशन लीडर खुर्शी साहब जो एक वाज़े और पॉलिसी स्टेटमेंट अची वियो मीडिया में भी। असां चऊं था कि नवाज शरीफ पंहिंजे करप्शन खे बचाइण लाइ पंहिंजे ब्लैक मनी हो इसाक़दार जेतिरो इन्हनि लुट मार में मुल्क में कयो आहे उन खे बचाइण जे लाइ एमनेस्टी ॾिनो हुयो। 5 करोड़ रुपया थी तो समासा त न आहे, उन्हनि सां त 50 अरब खां बि ज़्यादा उन मालियाती करप्शन कयो आहे। उन खे बचाइण जे लाइ, उन ब्लैक मनी खे वाइट करण जे लाइ इहो एमनेस्टी चंद हिन मुल्क जे सनती सरमायाकारनि जे ख़ातिर आंदो वियो आहे। अच्छा मीर साहब, आख़िरी सवाल आहे त अॻूणो जेको चीफ जस्टिस हुयो इफ्तिखार चौधरी, उन जेको आहे पार्टी ठाही आहे जस्टिस पार्टी, तव्हां छा था सम्झो हिन मुल्क में माज़ी में त जजिस ऐं जनरलनि जेके बि पार्टियूं ठाहियूं का कामयाबु न थी आहे, पर तव्हां छा था सम्झो त इफ्तिखार चौधरी जेका पार्टी ठाही आहे उनखे केतिरे क़दुरु तव्हां कामयाबु थींदे नज़र ॾिसो था? मां त चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी साहब पंहिंजे दौर में जस्टिस त न कयो, हाणे जेको जस्टिस पार्टी ठाही, जस्टिस पार्टी यानी इंसाफ़ पार्टी। सही आहे, इंसाफ़ पार्टी, बिल्कुलु इंसाफ़ पार्टी। उन ते इंसाफ़ त पंहिंजे दौरे अदलिया जो चीफ जस्टिस हूंदे हुअण जे नाते उन ते पाकिस्तान जे अवाम खे कोई इंसाफ़ त न ॾिनो, बल्कि पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ 2 प्राइम मिनिस्टरनि खे अदालत जे कटहरे में अची बीहारे, हिकु प्राइम मिनिस्टर खे घर मोकिली, उहो बि हिकु पाकिस्तान जे अवाम जे ख़िलाफ़। उन जंहिं आइन जो हलफ़ खयो उन को इनहलाफ कयो आहे, हिकिड़े तबिके खे, हिकिड़े पार्टी खे, हिकिड़े सूबे जी क़यादत जे इशारनि ते पीपल्स पार्टी रोज़ाना तव्हां ॾिठो पीपल्स पार्टी जे NRO जे ख़िलाफ़ हुकूमत ते ई वञी छा, लेकिन बलूचिस्तान में नवाब अकबर भुगटी क़तल कयो वियो, छा उन ते उन कोई जस्टिस या कोई नोटिस वरितो, छो कोई अमल कई? जॾहिं उनखे बनाइण वारो हिकिड़े नंढे वकील खां खणी मथे तक ॾियण वारो उहो हुयो, छा उनजे ख़ानदान खे कोई उन इंसाफ़ ॾिनो? छा हाणे जस्टिस पार्टी ठाहे पाकिस्तान जे अवाम खे कोई इंसाफ़ ॾींदो? कोई इंसाफ़ नथो ॾेई सघे। धोखो आहे उन क़ौम सां। उन नवाज शरीफ खे जेको आंदो वियो, DRO इलेक्शन हुयो, हर डिस्ट्रिक्ट DRO खे उन हिदायत ॾिना कि फलाना कामयाब होगा, फलाना कामयाब होगा, फलाने को लाना होगा, फलाने को गिराना होगा। इलेक्शन को पहले प्री रिगिंग थियो 50%।
मुस्लिम लीग जे माण्हुनि खे जेका उन्हनि जा उम्मीदवार आहे उन्हनि खे उन जी मर्ज़ी ते उन्हनि खे पोलिंग स्टेशन ठाहे ॾिनो हुयो, उन जी मर्ज़ी ते उन जो स्टाफ ॾिनो वियो। हाणे त साम अची वियो आहे कि लोग सरकारी मुलाजिम नहीं थे, प्रिजाइडिंग अफसर थे, प्राइवेट लोग हायर किए गए थे प्रिजाइडिंग अफसर के लिए। तो सारी चीजें अया हो चुकी है इलेक्शन 2013 के। जो क्या इसने आज तक किसी को इंसाफ दिया? हाँ, पाकिस्तान के तख्ते लाहौर और सनती सरमायागारों को उन्होंने जरूर इंसाफ दिया है। नाज़रीन इन ते प्रोग्राम कोयटा टाइम जे वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।